दोस्तो तव्हां इहो सोचे रहिया हूंदो 98 किस्त कॾहिं ईंदी ऐं अॻिते ड्रामो कॾहिं हलंदो। पहिरियों त शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदी। दोस्त मां ॿुधाईंदो हलां त ड्रामो अॻिते आहे कोन त काॾों हले ऐं ड्रामे जी शूटिंग ॿीहर हली रही आहे। ड्रामे खे वधाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। न त पहिरियों 98 ते ड्रामे खे इन्हनि ख़तमु करिणो हुयो। उहा आख़िरी किस्त जेका इन शूट करे छॾी हुई उहा न ॾिनऊं। हाणे इन जे करे त ॾिठो त दोस्तनि खे अवाम खे ड्रामो वणे थो। इन जे करे अॻिते ड्रामे खे वधाइण जो जेको फ़ैसिलो कयूं उन फ़ैसिले ते उहो अमल कंदा ऐं शूटिंग हली रही आहे तेज़ी सां। 3 चौथे ॼणे खां वठी अॻिते ड्रामे जी कहाणी जेको आहे तेज़ी सां जी शूटिंग हली रही आहे ऐं राइटर कहाणी ॿीहर लिखी आहे नूर ज़ौर साहब अॻिते ड्रामे खे वधाइण जे करे। ऐं इन जे करे 98 किस्त जेका आख़िरी किस्त हुई उन खे कैंसिल करे छॾियऊं, उहा न ॾेखारियऊं। इन ड्रामे खे हाणे यू टर्न वठी अॻिते वधाईंदा ऐं ड्रामो अॻिते हलंदो। कुझु ॾींहंनि खां बाद में ड्रामो स्टार्ट थींदो। हाली तव्हांखे ड्रामो कोन मिलंदो। तव्हांखे मां ॿुधाए छॾियां कुझु ॾींहं तव्हांखे वेट करिणो पवंदो। छो ड्रामो आहे कोन ऐं 5 स्पेल जॾहिं इहो फाइनल थींदो पोइ हिन ड्रामे खे हलायो वेंदो। तव्हांखे बहितरीनु ख़बर मां इहा ॾेई रहियो आहियां। अगरि तव्हांखे अपडेट सुठी लॻी महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। हिन चैनल ते बहितरीनु अपडेट मां ॾींदो अचां थो। इंशाल्लाह अॻिते बि ॾींदो ईंदुसि। लाइक ज़रूरु कंदा ऐं प्यारो हिकिड़ो सुठो कॉमेडी बि करे छॾींदा।